दरूद शरीफ बड़ी मोहब्बत प्यार सां सरकार ते बुलंद आवाज़ सां दरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जो को मालिक खालिक सना जे लायका जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आ, उन्हीं जी मखलूक आ, उहो ही मालिक आ, उहो ही खालिक आ, उहो ही माबूद आ, उहो ही मक़सूद आ। जय अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, ग़ैबदान नबी जी ज़ात मथां, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ़ जे मुहाबे अल्लाह पाक ख़ासि मोमिन जे मथां एहसान फरमायो। इन एहसान में छा मिलियो? ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। हीअ ज़ात दुनिया में क़ुर्ब जो क़दम न फरमाए हाँ अल्लाह ताला काइनात खे पैदा न करे। तमाम दिल ख़ुशि थी रही आहे। लखनि जे तादाद में ख़ुज़ा जे शहर अॼु अव्हां जो इन महफ़िल में शरीक थियणु वॾी सआदत आहे। हीअ महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे, जंहिं मालिक तो असांखे पंहिंजे पाक इरादे सां घुराए हिन महफ़िल में अची विहारियो आहे। अॼु मालिकनि जो करब आहे, असांजो ईमान अक़ीदो आहे। जेके बि अल्फाज़ मुबारक सरकार फरमाईंदो आहे, अमा यंतिक़ु अनिल हवा, पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न।
इन हो इल्ला वही यूहा, मगर वही जो को मोकिलियो हुयो। हज़ूर जो हर कलाम खुदाई कलाम आहे। इन्ही जे लाइ अवल तव्हां सच्चे दिल सां, मोहब्बत सां, निस्बत सां, प्यार सां हिकु मरतबो सरवर कायनात ते दरूद मोकिलियो। अल्लाह ताला उन दरूद जे मुहाबे तव्हांजो अता पंहिंजो 10 रहमतूं मोकिलींदो। ऐं सिक वारनि जो दरूद, मोहब्बत वारनि जो दरूद पाण फरमाता अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफ़ुहुम, जिन खे असांजी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, वन्नास अजमईन, जेके बि इंसान सभिनि खां वधीक। उहो केरु बि आहे, किथे वेठो आहे, दरूद उते पढ़े थो, असां उहो दरूद ॿुधूं था, उन खे सुञाणूं था। त सलाह कर मदीने जो साईं, आमना जो लाल, सैयद रसूल इमामुल कुल, अॼु तुंहिंजो क़याम ख़ुशदार जे शहर में आहे। हिकु हक़ वारी महफ़िल में ख़ुदा तोखे आणे विहारियो आहे। सरकार जो हिन वक़्तु गुंबज ख़िरा में क़याम आहे। मदीने तैयबा में सिक सां हिते दरूद तुंहिंजो पढ़णु कमु, त मदीने वारे साईं उते तुंहिंजो दरूद ॿुधी रहियो आहे। हीअ सभु अल्लाह जी अता आहे। हज़ूर जा बयन बुरहान, मुइज़ात, कमालात जेके बयान थींदा रहनि था, थींदा रहंदा, सभु ख़ुदा जी अता आहे। छो त पाण फरमाइनि था वल्लाह योती व अना कासिम, अल्लाह जी मुंहिंजे मथां अता आहे, मां उन खे तक़सीम कयां थो, विरहायां थो। इहा तक़सीम जेका सरकार जे हथ खां थी रही आहे, उन्हनि खे मिलंदी जिन जे सीने में मुंहिंजे साईं जी सिक आहे। ही करम ज़ात ते नाहे, दुनिया ते नाहे, घणे पैसे ते नाहे, माल ते नाहे। ही कसम, ही करम हज़ूर जी मोहब्बत ऐं निस्बत ते आहे। ये निस्बत आहे, तवसल आहे, वास्तो आहे, जंहिं तोखे छिके हिकु अहिड़े त मैदान में अचे पहुचायो आहे, जिते मालिक जो करम बरसी रहियो। इन जे लाइ अवल आज अव्हां को दरूद शरीफ़ पढ़ायो, मगर आवाज़ अव्हां जो कमु हो। अॼु उहो सिक सां दरूद जो नारो हणो जो ख़ुशदार जी गली घर घर में पहुची वञे। बुलंद आवाज़ सलात सां गॾु सलाम, रुगो दरूद न। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदल मुरसलीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। ये उहो दरूद आहे जंहिंमें ला शरीक बि शरीक आहे। ख़ुदा जा तमामु फ़रिश्ता जंहिं राति करीम मेराज ते विया आहिनि, आसमान खां गुज़र थियो आहे, पाण ॿुधाइनि था त चइनि आङुरनि जी विथी न हुई, ईअं मलाइक पाण में गॾिया वेठा। सियासतदाननि पंहिंजा जहाज़ डोड़ाए डोड़ाए थकी पिया, क़बर में पहुता। कंहिं ईअं न चयो त हीअ इब्तिदा आहे, इंतिहा आहे। उन खे अलाह पाक ॼाणे थो। हर आसमान ते एतिरा ई मलाइक बीठल आहिनि। ला शरीक बि शरीक, ख़ुदा जा मलाइक बि शरीक। उन खां बाद हुकुम आहे या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, हा सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा, तव्हां बि मुंहिंजे हबीब ते दरूद बि पढ़ो ऐं ख़ूब सलाम मोकिलियो। बाज बदा चवंदा आहिनि त सलाम हाज़ुर ते आहे, हज़ूर ग़ाइब आहे,
हज़ार हक़ परे आहे। दरसी किताबनि में अचे थो पियो, उलमा कराम मौजूद आहिनि। जंग मूता मशहूर जंग आहे जेका शाम में लॻी आहे। उन जंग में पाण करी वञनि शरीक न थियनि। जंग जो अलम सैयदना ज़ैद खे ॾिनो। लश्कर रवानो थी वियो, वञी माहस ते पहुता। सुभाणे त ॿई लश्कर आमो साम्हूं अचे बीठा, जंग हले थी। जंग कंदे कंदे करीमन फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी, उहो शहीद थियो आहे। काथे मदीनो तैयब त काथे शाम। हज़ूर चंद साहबनि सां नबी मस्जिद पंहिंजी में वेठा आहिनि। दीद दिलबर जी उते पहुचे थी। ही सभु ख़ुदा जी अता आहे। जे इन महाज खे मुंहिंजो नबी पाक ॾिसी रहियो आहे त हे मैदान नबी खां परे न आहे। असांजो ईमान अक़ीदो आहे अॼु तुंहिंजे नबी पाक जे पाक नज़रुनि में अलाह पाक तोखे आंदो आहे। मुंहिंजो दिलबर तोखे ॾिसी रहियो आहे। मुंहिंजो दिलबर हथरा खणी तुंहिंजे लाइ हक़ जी रहम जी दुआ घुरी रहियो। जंग हले थी। फरमां त हाणे अलम जाफ़र जे हथ में आहे। थोरे देर खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ जाफ़र लाइ दुआ घुरो, उहो शहीद थियो आहे। पाण सरकार हथरा मथे खयां, सहाबनि में। देर खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ जाफ़र लाइ दुआ घुरो, उहो शहीद थियो आहे। दुआ घुरो। फरमायो त हाणे झंडो अलम जंग जो ख़ालिद जे हथ में आहे। जंग हले थी। थोरो अरसो गुज़रियो। फरमायो तव्हांखे मुबारक आहे, जंग फजर थी वई आहे। त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़याम मदीने तैयबा में, शाम जो मुल्क हज़ार माइल पिछों परे आहे। इहा मशहूर जंग आहे जो किताबनि में बि अचे थी पई। हज़ूर साईं उते पंहिंजे चंद ग़ुलामनि सां गॾु वेठा आहिनि। उहो जंग शाम में थी पई। सॼो जंग जो अहवालु मुंहिंजो दिलबर ॿुधाए थो। जे शाम जे ते नज़र नबी जी पहुची वई, हिते बि पहुची वेंदी। चओ सुभान अल्लाह, हथ खणी चओ सुभान अल्लाह। मेरा नबी, हमारा नबी, यहाँ का नबी तो वहाँ का भी नबी। त मोहब्बत सां, निस्बत सां, प्यार सां, छो त ही करम कंहिं दुनिया दौलत ते न आहे। ही करम मोहब्बत ते आहे। छो त मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहब्बत उन मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची नथो सघे। नबी असांजा सहाबा कराम जिन जी शान खां तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ आहियो, उन्हनि में हिकिड़ो ग़ुलाम अचे क़दमनि ते किरियो, पाण कलमे जी तलक़ीन फरमायो, इस्लाम में दाख़िल थियो। केरु? सैयदना बिलाल, ज़ात जो हबशी, शक्ल जो सादो, ज़बान जो बातो। कुझु वक़्तु करीमनि जे ख़िदमत में वेठो आहे। को ज़रूरी कमु आहे, मोकल थो घुरे त मुंहिंजा आका थोरे अर्से में मोटी अचां थो। पर मां वञे थो, पर कलमे खे इज़हार न कजांइ। मुंहिंजा साईं सेखारे बि तव्हां कलमो, सम्झाए बि अव्हां, मनो फरमायो था। फरमायो त मुशरिकनि जो ज़ोर आहे। तूं कलमो पढ़ंदे उन्हनि खे बार थींदो। मतां तोखे ॾुख ॾियनि मां सही न सही। अज़ीज़न अलैहि माल अल्लाह अल्लाह। अव्हां जी हर तकलीफ़ नबी ते बार आहे। हज़ूर मनो फरमाई। जॾहिं उन घिटीअ खां ॿी में पहुतो त टोलो मुशरिकनि जो साम्हूं आयो। इश्क भड़कियो, कलमो शुरू थी वियो। काफ़र हैरान थी विया। असांजे दर जो ग़ुलाम कमकार कंदो रहे थो। एॾी जुरियत, एॾी ताक़त जो असांजे साम्हूं पंहिंजे नबी जो कलमो पढ़े थो। हिन ग़रीब जे मथां पलटिजी पिया। लोहू लोहान थी वियो।
किरी पियो। तमाम बड़ी तकलीफ़ पहुती। मालिक जैं ख़रीद कयो हो, जंहिंजे दर ते कमु कंदो हो, उहो मथां आयो। बिलाल आख़िरी पसा थी, इहो पासो छॾ, तोखे सुहिणी छोकर शादी करायां, जाइ ठाराए ॾियां। पान अखियुनि में पाणी हाणे फरमाइनि था, मूंखे ॿीहर न चओ, मां विकामजी चुको आहियां मोहम्मद जे दर ते। हे त हिकु जान आहे, हज़ारा जानियूं ख़ुदा अता करे। मां हर जान हिन राह में क़ुर्बान कंदुसि, मां कलमे खे न विसारींदुसि। इहा ई मोहबत, इहा ई निस्बत अॼु बि तव्हां पंहिंजा क़ीमती वक़्तु सीड़ाए घर अलाह जे हवाले करे सवारनि ते पैदल हिन रहमत वारी महफ़िल में अची वेठा हो। अल्लाह जो कसम, तव्हांजे मथां रब जी रहमत बरसी रही आहे। 10 दफ़ा रहमतूं तुंहिंजे मथां ख़ुदा मोकिले रहियो आहे। झोली ख़ाली खणी आयो आहियां, हितां झोली भरे पोइ सुभान आमीन। ही मुअज़्ज़न हो, अज़ान ॾींदो हो। हिकु वक़्तु सरकार फरमाते, बिलाल अज़ान ॾे, हाज़िर सां किथे ॾियां? फरमाते बैतुल्लाह जे मथां बि। इहा मोहबत आहे, निस्बत आहे, वास्तो आहे। हर को पंहिंजे कहिड़े बारे में झाती पाए। अॼु त माण्हू नबी जा ऐब ॻोल्हनि था। मन न मां कॾहिं कंहिं किताब में इहो मसइलो ज़ाहिर थिए, अल्लाह अकबर। दोस्तो, मूंखे तकलीफ़ जी हालत आहे, दिलि जो मरीज़ आहियां, सीने ते असर आहे। कुदरती निज़ाम जेको सीने जो हो, रफ़्तार ई सां कमु थी वई आहे। जे ना चाहां त अलाए छा चवां, ऐं थोरे थोरे ॻाल्हाइण में असरु थो पए दिलि ते। उमेद आहे त हलंदुसि, मालिक साईं ताक़त ॾींदो। दरूद बुलंद आवाज़ सां रसूल अल्लाह, बुलंद आवाज़ सां, वरी प्यार सां, वरी मोहब्बत सां। तुंहिंजे इश्क जो आवाज़ हिन शहर जी गली गली घिटी घिटी में पहुची वियो। सल्लल्लाहु अलैहि तुंहिंजो दर्द ॿुधी अॼु मासूम बचड़ा असां तव्हां जूं बीबियूं बि सलात खे झुकारे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल बिलाल बैतुल्लाह जे छित ते बीठो, दुआ कयो। उमिरो बदिया, दिलि उदास आहे। अल्लाह पाक महबूबनि जे शहरनि जे हाकिमनि खे हिदायत करे, आमीन, इहो दर बंदि कर। हक़ीक़त में इन दर जे खुलण लाइ अल्लाह पाक क़ुर पाक में अॻु ई चयो, अॻु ई फरमायो आहे, अॻु ई ॿुधायो आहे। हा, बिलाल जॾहिं बैतुल्लाह जे मथां बीठो आहे, मुंझी पियो त मदीने तैयबा में हुयो में अज़ान वारे वक़्तु हो, मुंहुं बैतुल्लाह ॾे। ख़ुदि सरकार बैतुल्लाह ते बिहारे अज़ान थो ॾियाराए, हाणे काॾे मुंहुं कयां? पाण पुछनि था, अर्ज़ु थो कयो, साईं तव्हांखे अल्लाह पाक हर ॼाण अता कई आहे। मदीने में हुयुमि त मुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे हो। ख़ुदि तव्हां बैत ते बिहारे अज़ान था ॾियारायो, हाणे काॾे मुंहुं कयां? पाण सरकार फरमाइनि था, बिलाल अॼु असांजे मुंहुं करे मां चओ। सरकार जी पाक नज़र आहे बिलाल जो। सुभान अल्लाह। तकीने तकीने बिलाल नबी साईं जे साम्हूं उहो अज़ान थो ॾे। इहा मोहबत आहे जेका ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। अॼु बि ख़ुदा जो कसम, तव्हांजे मथां ख़ुदा जो करम बरसी रहियो आहे। को बि बानो हिन हक़ वारी सच वारी महफ़िल खां ख़ाली न मोटंदो। वअल्लमक मा लम तकुन तालम, तकुन तालम। जा ॼाण तोखे नहीं, जो इल्म तोखे न हो असां ॼाणे छॾियो थे। अॼो का मुल्ला लिखनि था, हीअ ख़बर न हुई, हिन ॻाल्हि जो पतो न हो, पर कलाम अल्लाह जी ज़ात में अल्लाह पाक वज़ाह सां फरमाए, नबी ते क़ुर नाज़िल कयो आहे, वअल्लमक मा लम तकुन तालम। तो इल्म तोखे न आहे, जा ख़बर न आहे, तोखे असां ॼाणे। सुभान अल्लाह।
जो थी गुज़रियो जो क़यामत थींदो अल्लाह पाक पंहिंजे कर्म सां इहो समूरो इल्मु नबी अलैहिस्सलाम खे अता फरमायो आहे। बेशक मूंखे ॾुख आहे त जंहिं सरकार ते इहो कलमो बि पढ़नि था वरी हज़ूर जे इन इल्म जो इनकार कनि था। पतो पियो कि रब रुसे मत खसे हणे कोन हथियार कराए उहा कार जंहिंमें जोखो हुजे जीअ जो। यादि रखो सरे मुंहुं जे महबूबनि जी गुस्ताखी कई और शफ़ात खां महरूम आहे। शफ़ात उन्हनि लाइ आहे जंहिंजे सीने में मुंहिंजे साईं जी सची सिक आहे। नारे तकबीर। यह मोहब्बत बेअदब कारण के भजाए महीने जा महीना हुते ऐलान हुते ॿुधाइण हुते इश्तार हिस्से में माण्हू करणु। अॼु मालिक जे कर्म सां अल्लाह पाक असांजे हिन प्यारे मौलवी साहब खे ख़दरी हयाती अता करे। आमीन। हिकिड़े कामिल जो फर्ज़ंदो आहे बाबे वारियूं सिकां थो लाहे उन जी दुआ आहे जेको बचे जे लाइ दुआ घुरियो। अॼु अल्लाह पाक उन खे आलम कयो आहे मदरसा पढ़ाए थो शागिर्द तैयार थी रहिया आहिनि। सभु मालिक जो कर्म आहे। अल्लाह पाक हर मोमिननि मुस्लमाननि अहले सुन्नत जे मदरसनि खे दीन सां इल्म सां शाद आबाद रखे। आमीन। सभई चओ आमीन। आमीन। हथ खणी चओ आमीन। जे विच में आहे ॿी हदीस आहे कुंत नबी आदम बैनतीन वल माए अञा मिटी पाणी में आहे अञा बोतो न ॻोठियो आहे अॻ ई नबी जी नबूअत वॼंदी रहे। सुभान अल्लाह। मुंहिंजो सोनो अॻ ई नबी आहे उहो ख़ुदा जो प्यारो नबी असांजो सरताज असांजो साईं। दुआ घुरो त इहा निस्बत रहिजी अचे। शैतान ज़ोर सां कमु करे रहियो आहे। अर्ज़ु कमु था वमा यंतिकु अनिल हवा इन हो इल्ला वही युहा। हज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजे इरादे मुताबिक़ न ॻाल्हाईंदा आहिनि। जो हुकुम आहे जो फरमान आहे जो ॿुधाइणो वही आहे यानी ख़ुदाबंद जी ज़ात पाक जे तरफ़ां ॻाल्हाईंदा आहिनि। हज़ूर जो हर कलाम ख़ुदा ई कलाम आहे। पाण फरमाइनि था मुंहिंजे मथां ख़ुदा जी अता बरसी रही आहे। इन अता खे मां तक़सीम कंदुसि विराईंदुसि वंडींदुसि। इहा अता उन्हनि खे मिलंदी जिन जे सीने में मुंहिंजे साईं जी सची सिक आहे। सुभान अल्लाह। केतिरी ला योमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। न थींदो मां हरगिज़ अॻे को ईमान वारो जेसिताईं असांजी मोहबत पंहिंजी जान खां प्यारी आहे। असांजी मोहबत पंहिंजे वालिदनि खां वधीक न कंदो। असांजी मोहबत पंहिंजी औलाद खां वन्नास अजमईन यानी छा आहे त मोहब्बत वॾी चीज़ आहे। मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी इहा जेका वंड विराए ईंदो आहे मुंहिंजो साईं उन्हनि खे मिलंदी जिन जे सीने में सरकार जी सिक आहे। हीअ सिक आहे मोहब्बत आहे नबी सां प्यार आहे जो तव्हां क़ीमती वक़्तु पंहिंजा दुकान बंदि करे पंहिंजा कम छॾे बच्चा रब जे हवाले करे अचे हिन महफ़िल में शरीफ़ थिया हिन खां मथे छा ॿियो करम आहे। त सलाह कयो मां कसम खणी ॻाल्हि कयां थो त सलाह कयो अॼु तुंहिंजा आवाज़ तुंहिंजी सलात सुभान अल्लाह तुंहिंजो चवणु मुंहिंजो साईं गुंबद खुदा में ॿुधी रहियो आहे। सुभान अल्लाह। नबी असां जहिड़ो न आहे बशर आहे मगर बेमिसल बशर आहे जंहिंजे को मिसाल आहे ई कोन को न असां वटि बशर जो इनकार आहे पर बशर आहे बेमिसल बशर आहे। नबी जहिड़ो को बशर आहे ई कोन। हिकु मुइज़ो तव्हांखे नबी अलैहिस्सलाम जो सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो किसो यादि अची वियो जंहिं मेराज जी राति मुंहिंजो साईं कई बुराक ते सवार थी बैतुल मुक़द्दस पहुता आहिनि। अवल इहो काबो हो उन मस्जिद अक़सा में अंबिया अलैहिस्सलाम सभु बस मुसलो ख़ाली जिब्रील या रसूल अल्लाह
अज अवां जी इमामत आहे ही सब मुक़्तदी हन हज़ूर उते इमाम बुराक ते सुवाल थियो सतन आसमान खां मथे लोहो कलम कुर्सी सिदरतुल मुंतहा अर्श मुअल्ला जन सिदरतुल मुंतहा ते सरकार जा कदम पहुता नबी साईं कदम के अॻिते वधाए थो त जिब्रील कदम के पोइते करे पाण फरमाए थो या अखी मके में गॾु बैतुल मुक़द्दस में गॾु सतन आसमान ते गॾु लोहो कलम ते गॾु कुर्सी ते गॾु अॼु छो थो मोकिलाए पोइते से मुंहिंजा साईं मुंहिंजी अॻिते ताक़त कान्हे चए हिकिड़ो कदम खणंदा पर मुंहिंजा जली वेंदा मुंहिंजो दिलबर उन सिदरतुल मुंतहा खां अॻिते हली यानी अर्श मुअल्ला जे मथां हज़ूर तशरीफ़ थिया आहिनि अॼु उहो वक़्तु आहे हज़रत अमरोटी रहमतुल्लाह पंहिंजे किताब में लिखे थो मां किताब पियो आहे त हज़ूर अलैहिस्सलाम जा आम चवण में अचे थो दीदार करे मोटिया माना 30 साल अमरोटी रहमतुल्लाह फरमाए त 30 साल हज़ूर साईं जन बीठा आहिनि अखियूं मदीने जे मोर जूं आहिनि अल्लाह पाक जो दीदार थी रहियो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन हैदर चवंदा कोई शियो न थींदो आहे गोर पुनल हैदर असांजो आहे हैदर जो इल्मु हिन जमात में आहे हैदर जी सुन्नत हिन जमात में आहे उहो अली आहे उहो अली आहे तो जंग जेका उहिदवारी हली मामूली सहाबन नाफरमानी कई 70 सहाबी उन लाइ शहीद थिया अकेलो मुंहिंजो साईं बीठो आहे 500 काफ़रनि जो साईं ते हमिलो आहे पाण फरमायो आहे कोई हिनखे मुंतशर करे अली हाज़िर थियो अली साईं जन अर्ज़ को या रसूल अल्लाह मां हाज़िर आहियां वञ अली ख़ुदा जे हवाले आहे अली इहो ख़्यालु न कयो त हिकु तलवार मुंहिंजे हथ में आहे हेॾो 500 तलवारियूं आहिनि मां कीअं थो मोटी सघां कीअं थो वञी सघां पियो पर न हुकुम सरकार जो आहे हिन में का हिकमत आहे अली 5 कदम खणी नारो हयो अल्लाहु अकबर इहो नारो अहिड़ो त उन्हनि ते असरु विधो जो को काथे किरी पियो को काथे किरी पियो कंहिंजी जुती किरी कंहिंजो रुमाल किरियो इहे सभु भॼी विया ॿियो दफ़ो बि अहिड़ो वक़्तु आयो 3 दफ़े हज़ूर साईं इशारो थो फरमाए अलीअ ॾे इन्नहु मिन्नी व अना मिन्हु ही अली अल्लाह तकलीफ़ ही अली मां मोहम्मद मझो आहे मां मोहम्मद अली मझो नारे इहो नारो उन्हनि खे जाइज़ा जेके अली वारा कम कनि घोर पुनल लेकिन नारो अलीअ जो कम उल्टा मोहब्बत अली को नाराज़ आहे अली हुजा राज़ी त नबी जी पूरी शरीयत हुजे हा उन शरीयत ते पाबंद हुजनि हा उन ते पूरा कदम हुजनि हा बसि यादि रखो लख भेरा अली अली चवे जे मुस्तफ़ा जी शरीयत न आहे फतबउन ते अमल न आहे त कुझु बि न आहे जे सभु कुझु आहे त नबी जी ताबेदारी करे तूं भली अली अली कंदो रहो सुभान जे इहा ताबेदारी आहे त सुन्नत जमात में आहे निमाज़ूं त सभु में आहिनि पर निमाज़ उहा आहे जंहिं निमाज़ में नबीअ जो इश्क़ आहे मोहब्बत आहे सुभान अल्लाह पाक इहो करम सुन्नत जमात ते कयो आहे जे तूं तसला न करे थी सघे थो ॿीहर वक़्तु मिले या न मिले ला हयाती ॾेई अल्लाह तकलीफ़ बारे सलाह शुकायो सलात वस्सलाम अलैका या रसूल ए हफ़्ते खनि खां वरी हालत हली आहे ना चाहां ॾुख कयो हा अल्लाह
कहिड़ो मौज़ूअ किथे पहुतो किथे पहुतो छा थो करे छा पढ़ो कहिड़ी हा अमरोट था उन बुज़ुर्ग फरमायो वरी फरमाइनि था वो साॻियो किताब आहे साईं असांजे मोहसिन अली शाह हिन वक़्तु कमिश्नर आहे सरकारी तरह कराची में उन किताब ॾिठो आहे ॿिनि ॾिठो आहे ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसो या रसूल हे बुज़ुर्गनि अमरुटनि जो अक़ीदो हो त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं जेकॾहिं नबी अलैहिस्सलाम ज़ारियूं ॿुधे थो असांजी बि सलाह त ॿुधे थो बेशक अची रसो या रसूलुल्लाह ए मुंहिंजा हबीब कुर्ब जो कदम भरे अचो अल्लाह पाक नबी जे मथां अता वरसाई आहे अल्लाह जी अता असां जेके नबी साईं काथे कदम भरे अचे त अची सघे थो बेशक नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन हा थी सके थो मौत मथे जे मथां बीठी अल्लाह हयाती रही अल्लाह के बकावा हर शे फना है कुल मन अलैहा फान तो मां अवां खे चैलेंज थो ॾियां पियो जेके इन अक़ीदे जे ख़िलाफ़ आहिनि त हीअ ख़बर नबी खे न आहे इहा ख़बर मां नथो कयां तोखे ख़बर आहे तुंहिंजी किताब में लिखियल आहे उनखे चैलेंज आहे पंहिंजे वॾे में वॾे आलम खे वठी अचो सुन्नत जमात मां जंहिं लाइ तुंहिंजी दिलि घुरे उन खे ॿाह खां वठी वरी मैदान में आण मूंखे न मुंहिंजे पुट खे न आलम न ॿिया सैयद न तूं आण हुजे पको सुनी उन खे आण तूं बि हथ में कुझु शइ खण हो बि खण तूं ॿुधा या हो ॿुधा या अञा बि पतो भरोसो नथी त बाहि जो मच ॿार दुआ खां बाद असांजी आले सुन्नत जमात मां जंहिंजी बाहि खे वठे उहो अचे तूं बि अचु जेको बाहि में गिरे जेको बचे सो हक़ दे या रसूल अल्लाह जिंदाबाद जिंदाबाद जिंदा कंबर वारो जरा दुआ कफ़रा सेहत ॾे तकलीफ़ आहे ॾाढी हिन मौक़े ते मां न अचां मां दिलि में अलाए छा चओ राति बि हिकु जनाज़ो तयारु थियो अचण में ताख़ीर त मां हाव करे वेठो अॼु मां बीमार आहियां सुभाणे सफ़र फ़ौजदार आहे नमाज़ खमाज़ रवानगी आहे जिन अल्लाह जे वास्ते सरदार ख़ान नवाब चांडियो उनजे घर बीबी सां हो थी वई पोइ जनाज़ ॼाणे में देरि कयूं जमात पंहिंजी हुई वेठा हुआसीं तव्हांजो 12 बजे कराची खां मैयत पहुतो हिकु थी वियो नमाज़ थी आयुमि 3 बजे हिकु वठंदो आहे तहज्जुद ते ख़ुदा सभु करे नसीब करे तव्हांजो उन वज़ू सां असां एॾे रवाना थिया मां मरीज़ खां घणे वक़्त खां वठी सीने जो गोॾनि जो 6 साल सूर कोन पियो दिलि में 6 साल खां बाद दिलि में बि सूर पवे थो पियो दुआ कयो त ही पोयां वक़्तु आहिनि पोयां पसा आहिनि अल्लाह पाक आख़िरी दम ताईं इहा निस्बत सरकार सां रहिजी अचे आमीन चओ आमीन मुदई लाख ये मुझे ईमान आ मुदई लाख बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूर है खुदा होता है वो तो इज्ज़ मन तशाओ वो तो जिल मन तशाओ बियदकल खैर इन्नक अला कुल शैइन कदीर जंहिंखे घुरे इज़्ज़त ॾे जंहिंखे घुरे ज़िलत ॾे हर शइ ते क़ादिर आहे अल्लाह पाक असांजो ईमान आहे असां ते भरोसो आहे कादरी तरीक़ो आहे सुन्नत जमात जो नक्शबंदी आहे चिश्ती आहे सहरवती आहे असांजा सभु तरीक़ा हक़ ते आहिनि
सब तरीक़ा हक़ की तरह इन चइनी तरीक़नि मां कंहिंजी बाह के वठी तूं बि घिर बाह में हे बि घिरे जेको मरे वो नाहक ते जेको सड़े जेको नाहक ते जेको बचे हक़ सुभान अल्लाह खुदा जो कसम से कोई ॻाल्हि कयां बड़ी बिलो कूड़ न है वल्लाह जंहिंजे दिल में इश्क रसूल आ नबी जे इश्क जो रंग लॻल आहे ठपो लॻल आहे उन खे बाह न साड़े सुभान अल्लाह बेशक ये हालत था दुआ क्यों मां जेका आयत करीम पढ़ी आहे वो तो ये महफ़िल मिलाद मुस्तफ़ा शान अहल बैत रसूलुल्लाह जो मिलाद जी ख़ुशी ये ख़ुशी कलामुल्लाह में है ये ख़ुशी हदीस पाक में आहे रसूलुल्लाह जो आमद जी ही क़ुरान जेको मौजूद आहे क़यामत मौजूद रहंदो इहो बि ख़ुदा जी रहमत आहे नबी साईं बि ख़ुदा जी रहमत आहे क़ुरान बि ख़ुदा जो फज़ल आहे नबी साईं बि ख़ुदा जो फज़ल आहे पर हिन वक़्तु हीअ महफ़िल मीलाद हज़ूर जे आमद जी ख़ुशी ख़ुदा फरमातो कुल ऐं मुंहिंजा नबी हुकुम मुंहिंजो आहे ॿुधाइण वारो तूं आहे बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू मुझे फज़ल मुझी रहमत अव्हांखे घुर्जे त ख़ुशि थियो छा थियो ख़ुशि थियो छा ते मुंहिंजी रहमत ऐं मुंहिंजे फज़ल ते बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू अव्हांखे घुर्जे त मुंहिंजे फज़ल मुंहिंजी रहमत ते ख़ुशि थियो तॾहिं त आज तव्हांखे ॿुधायो त ही कलाम अल्लाह जेको मौजूद आहे मौजूद रहंदो हे बि ख़ुदा जो फज़ल आहे नबी साईं बि ख़ुदा जो फज़ल आहे क़ुरान बि रहमत आहे नबी बि रहमत आहे पर किसो आहे महबूब जे मीलाद जो हज़ूर जे आमद जी ख़ुशीअ जो फज़ल वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा ए मुंहिंजा हबीब जेको तूं न ॼाणंदो आहे जा ख़बर ताक़ करे मां तोखे ॿुधाए छॾी छो तुंहिंजे मथां मुंहिंजो अज़ीम फज़ल आहे हाणे नबी साईं ख़ुदा जो फज़ल आहे तफ़सीर कबीर में मां पढ़ियो आहे ॿियनि किताबनि में चए थो हदीसां त घणो साबित आहे बाक़ी रही रहमत क़ुरान बि रहमत आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतुल आलमीन हज़ूर से आलमीन लाइ रहमत आहे त नबी अलैहिस्सलाम ख़ुदा जो फज़ल बि आहे ख़ुदा जी रहमत बि आहे ख़ुदा फरमातो बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही अल्लाह जे फज़ल ऐं रहमत ख़ुशि थियो छो छा फ़ाइदो हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन इहा ख़ुशी जेको तव्हां गॾु कयो था दुनिया दौलत माल ज़रो ज़ेवर अव्हांजो इक़्तिदार केॾी न ख़ुशी आहे इहा ख़ुशी घटि आहे हीअ ख़ुशी वधीक आहे बेशक अॼोकी ख़ुशी हर ख़ुशी खां वधीक आहे जेको तूं गॾु करे ख़ुदा तोखे अता ॾे सॼे दुनिया जो तूं बादशाह बणिजो अल्लाह अल्लाह तूं ख़ुशी कर पर इहा ख़ुशी घटि आहे इहा ख़ुशी वधीक जिन खे अल्लाह पाक अॼोकी ख़ुशी नसीब कई त क़यामत में बि ख़ुशी मिलंदी बेशक दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत उहो उन सां गॾु हूंदो जिन जे दिलि में सरकार जी सची मोहबत आहे सचो प्यार आहे सची निस्बत आहे त महबूब जे आगोश में हूंदे यार खां परे न वेंदे जीअं बचिड़ो बाबे खां परे न वञे त इन हबीब जे दामन में तुंहिंजो हथु हूंदो दामन मदीने ते मोर आमीन दुआ कयो त इहो वास्तो निस्बत जो नबी साईं सां क़ाइम दाइम आमीन नबी साईं जी आमद जी ख़ुशी ज़रूरु आहे वाजिबु आहे इहा ख़ुशी अल्लाह पाक उन्हनि खे नसीब कंदो जेके नबी जी आमद खां ख़ुशि आहे आयो ख़ुशि ख़ुशी आहे ख़ुशी आहे हा सरकार की आमद दिलदार की आमद मक्की की आमद मदनी की आमद मुर्शिद की आमद आका की आमद मौला की आमद मौला की आमद मरहबा
मरहबा मरहबा या मुस्तफ़ा। खून आयो आहे, खून आहे। दोस्तों, सिक वारा हो, मोहब्बत वारा हो, ये सिक उम्मीद आहे ख़ुदा तव्हांजी पूरी कंदो। दुआ घुरो, अल्लाह पाक हुकूमत खे हिदायत करे। सरकार जे मुल्क जा आहिनि, उतां जा बसंदा आहिनि, उतां जे रहण वारा आहिनि। असांखे उन्हनि लाइ बि अदब आहे। हालांकि ख़ुदा फरमाए थो क़ुरान में, इहा आयत कीअं बशीर वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाओ, जेकॾहिं पाण ते ज़ुल्म करे विया आहिनि या घणा गुनाह कसर सां कनि, जाओ क तुंहिंजी बारगाह में हाज़िर सन, तो ॾे अचनि। त हीअ सभु असांजा गुनाह आहिनि, गुनाहनि जी शामत आहे, जंहिंजे करे असां इन साथ खां रुकिजी विया आहियूं। हुकुम अलाह जो, दरवाज़ो खोलियो, मुंहिंजे नबी जे दर ते वञो, उते सलात सलाम पढ़ो, उते दुआऊं घुरो। हीउ क़ुरान त ईअं थो फरमाए, अॼु दर बंदर, ॿुटा लॻी पिया माण्हुनि खे अंदरि घिरो बि मुंहुं बंदि। अरे तूं अंदरि घिरे थो, उहो हाज़िक़ु हकीम आहे। हिन दर ते हर दर्द जी दवा आहे, को ख़ाली न मटंदो। कहिड़े बि क़िस्म जो बीमार आहे, कहिड़ी बि हक़ जी सच जी उमेद आहे, उतां झोलियूं पंहिंजो भरे मोटंदो। केरु नबी खां ख़ाली मोटंदो, उहो मोटंदो जंहिंजी दिलि में सरकार को निफ़ाक़ आहे। दुआ कयो त अल्लाह पाक अॻे न मारे मदीनो ॾेखारे। आमीन चओ। ख़ुदा अॻे न मारे मदीनो ॾेखारे, असांखे मदीनो ॾेखारे। हिन आजूज़ वाल गिरामी हर अमरुटनि जा मुरीद आहे। पाण हज़रत साहब खां बाद इन मीलाद खे जारी रखियो। 2 ॾियारा मीलाद हूंदो। हिकु साल उमिरि ते तयारु थिया या हज ते। उन वक़्तु हे लारियूं मोटर कोन हा, खच्चर उठ घोड़ा सवारी इन्हनि जी सफ़र में आहिनि, रफ़ीक काफ़ी साण आहिनि। हिकु मंज़िल मदीने खां परे राति जो वक़्तु आहे। फोरू जेके फुरींदा हुआ अॻे बदूं फिरी विया का। सभिनी खां फुरकंदे वालिद साईं जे साम्हूं आया। फरमायो तव्हां छो आया? जेको आहे ॾे। पाण ख़्यालु कोन कद जा हल्का आहिनि, मां जसीम तबीअत जो आहियां, ॿिन्ही खे घुटे ख़तमु कयां, पर न, महबूबनि जे शहर जा आहिनि, अदब जी जाइ आहे। बाबा छा खपे? चए जेको आहे ॾे, जेके बि पैसा बाबे कढी ॾिना। सवारी ते पहुता सुबुह जी नमाज़ ते। उहो ॾियारो गुज़रियो, कुझु न खाधो हुजे, कुझु पैसो त वठी खाए, कंहिंखे सुवाल बि कोन कयो। वरी मथां ॿी राति आई, ईअं राति गुज़री वई। वरी ॿियो ॾियारो आयो, ॾींहुं गुज़री वियो। 3 राति ते अधु राति खां बाद, तॾहिं हरम खुलियल हूंदो हो, अधु राति खां बाद क़दमनि पाकनि खां बाबे साईं वेही अर्ज़ु कयो, दर्द जो दाहो कयो, या रसूलल्लाह, नफ़्स अमारो उभरियो आहे, बुख थो करे। मां त कंहिंखां अचे सुवाल न कयो आहे, न पंहिंजी ख़बर कंहिंखे ॿुधायां थो पियो। करम थिए उते वेही सलात पढ़ियो, रुना। ख़बर तॾहिं पई, सॾु थियो गुल मोहम्मद। नज़र कयां त करीमनि जो हथ मुबारक ॼाई खो ॿाहिरि, सुभान अल्लाह, हथ मुबारक निकितल आहे। बसि बाबे साईं वेझो वञी अर्ज़ु कयो, मुंहिंजा महबूब, मां हाज़िर आहियां। हथ पटियो। उहा ई रक़म जेका बाबे खां वठी विया, उहा बाबे हथ में रक़म करे कुझु गिरो खाधो। पोइ वरी 2 हफ़्ता ॿिया बि रहियो मदीने में। पाण फरमायो त घणो मां ख़र्चु कयो, घणो ख़रीद कयुमि, दोस्तनि खे खारायुमि, पैसा न खुटा। कराची आयुमि, उते मां घणो कुझु हलायो, पैसा न खुटा। घर आयुमि, चङा पैसा। इहे ॿाहितल वारी जेका ॿोॾ आई, सैलाब आयो, जो घरनि जे मथां पाणी बीठो, असांजो सॼो शहर ग़र्क़ थी वियो। मां तमामु नंढड़ो, ॾंद बि न भॻा। अहिड़े वक़्त में त अर्ज़ु कयां, दुआ कयो त ख़ुदा अॻे न मारे मदीनो ॾेखारे।
असांजा भाइर महबूबनि जे मुल्क जा बादशाह हाकिम क़ुर्बान हुननि जे शान तां नाले तां असांखे इन पार जो अदब आहे हे त इंसान आहिनि मोमिन आहिनि मुस्लमान आहिनि पर कुते जो बि अदब आहे नबी जे शहर जो कुतो उन जे बि क़दमनि तो क़ुर्बान कयो क़ुर्बान वञो जेको सरकार जे शहर में घुमंदो रहे थो हलंदो रहे थो मोमिनो मोहबत वॾी चीज़ आहे मोहबत जो कुंडो यार सां अटकाए न तुंहिंजो कमु करम करणु मुंहिंजे रब जो कमु आहे सुभान हीअ मोहबत आहे हीअ मोहबत आहे अॼु तव्हां उहो सौदो ख़रीद कयो आहे उहा नेमत तव्हांखे अलाह पाक अता कई आहे जो इनशा अलाह ताला थोरे वक़्त में कर्म जी अखि खुलंदी सभु कुझु थी आमीन वरी बि तव्हांखे मां चैलेंज सां चवां थो हथु कोन को लॻाईंदो इंसान वारा मौजूदु आहिनि जीअं जहिड़ी तरह बि तूं मुनाज़रो करे त असां कयूं तूं हथ वारी शइ ॿुधाए या फ़क़ीर ॿुधाए तूं बाहि में घुर या हो घिरे उमेद आहे जंहिंजे सीने में इश्क नबी आहे बाहि न साड़ींदी अड़े बाहि उन खे साड़ींदी जंहिंजी दिलि में हसद जी बाहि ॿरी रही आहे अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजे दिलि में इश्क जी बाहि आहे इश्क जी चिनगार तुंहिंजे सीने में इश्क जो उजालो हली रहियो आहे जेको सकरात में कमु ईंदो क़ब्र में कमु ईंदो त क़यामत में बि कमु ईंदो कीअं सकरात में कमु ईंदो अखि ॿूट ॾींदासीं इरा बलगत तराकी घुघरो लॻंदो मौत जो रब हुकुम कंदो मलाइकनि खे वञो मुंहिंजो बानो परेशान आहे मलाइक ईंदा ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नु वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून खुदा जा फ़रिश्ता नाज़िल थींदा फरमाईंदा ओ माना अल्लाह तख़ाफ़ू ख़ौफ़ न कर हुज़ुन न कर उन्हीअ पिश्त जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे अलाह ॾिनो हो त हीउ जेको हिन वक़्तु कर्म आहे तुंहिंजे मथां सकरात में पतो पवंदो क़बर में वेंदे मलाइक ईंदा रब साईं तुंहिंजे जिस्म में रूह खे फूकींदो उथी वेहंदे पुछंदा मलाइक मन रबो का मां दीनो का मन नबियो का जंहिंजी मिठे मालिक सां मोहबत आहे हर वक़्तु ख़ुदा जो ज़िक्र आहे अल्लाह अल्लाह इश्क जी लव दिलि में लॻल आहे तुंहिंजो रबी अल्लाह रब मुंहिंजो अल्लाह आहे ॾे ख़बर मां दीन का दीन तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े मज़हब ते आहे कहिड़े मसलक ते आहे कंहिंजे पोयों आहे तुंहिंजो दीन मुंहिंजो इस्लाम आहे ॾे ख़बर मन नबी जो का नबी तुंहिंजो कहिड़ो आहे जे दिलि में खे सुञाणे नातो दरब सां लातो इश्क यार जो दिलि में रखियो त यार खे सुञाणे चवंदो त मोहम्मद रसूल अॼु वक़्तु थी ही आजिज़ पाण खे मथे करण लाइ नथो चए मां पाण गुनाहगार आहियां मुंहिंजो वार वार गुनाहनि में गर्क आहे रग रग फाथल आहे मां बेकार आहियां तव्हां सभई नेक बाना हो पर मां अव्हांखे हिदायत कयां थो ख़ुदा जे वास्ते इन अक़ीदे खे छॾियो कुझु बि न आहे अमरोटी रहमतुल्लाह जो मशहूरु किताबु आहे मां वटि पियो आहे चओ तव्हां ने फोटू कराए मोकिलिया उन में फरमातो त ॿुधी ज़ारियूं बाबे साईं ज़ारियूं कयूं न कदबर खां दाऊं कयो न त यार रसूला 3 ॾींहं गुज़री विया आहिनि टुकड़ो मां न खाधो आहे हथु कंहिंजे आॾो नंढ घरियां कंहिंखे सुवाल न कयां कंहिंखे पंहिंजे ॾुख जी ॻाल्हि न ॿुधायां तूं करम कर त मुंहिंजो साईं उते हथु ॿाहिरि कढी उन खे कमु ॾे थो हे अमरोटी रहमतुल्लाह जो अक़ीदो आहे त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसू या रसूल अल्लाह मुंहिंजा साईं मुंहिंजूं आहूं मुंहिंजा सलातो सलाम मुंहिंजा आवाज़ ॿुधी कुर्ब जा क़दम भरे अचो अल्लाह वारनि जे खे पकात नबी साईं कुर्ब जा क़दम भरे ईंदो आहे अल्हम्दुलिल्लाह सभु तारीफ़ मुंहिंजे अलाह जी आहे तकलीफ़ जी हालत थी पई आहे मां मजबूर आहियां सुबुह राति उते वेठे नमाज़ खां बाद में फ़ोन आयो आहे थी सघे त मथां फुट असरु पियो आहे हिन वक़्तु मां तमामु हिकिड़ो घणे में घणो बीमार आहियां हीउ मालिक जो कर्म आहे जो मां वाइदो पूरो करे तव्हां सां मुलाक़ात कई आहे ॿ टूटा फूटा अल्फाज़ तव्हांजा मां पेश कयां तव्हांजे साम्हूं उलमाए कराम
नात ख़ाना काथे वञी पहुता, काथे वञी पहुता। असांजा दर साईं फरमाइनि था जे तूं चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रह। यादि रखो बग़ैर नबी जे मोहब्बत जे ख़ुदा नथो मिली सघे। हज़ार हीला कढ चिला काट मुंहुं रखी मुननि में शुक्र ख़ुदा जो कर कुझु बि न आहे। जे आहे त मदीने वारे साईं जी मोहब्बत में आहे। मोहब्बत जो रंग चढ़ंदो त ख़ुदा मिली वेंदो। अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोहब्बत मोहब्बत सैयदना अब्दुल्ला ॾाढो आशिक़ हो नबी साईं जो, पल परे न वेंदो हो। जंहिं ॼाणे पाण क़रीबन परदे में आया आहिनि कि उन ॼाणे काॾे ॿाहिरि वियो आहे, मोटी आयो ख़बर पियसि त साईं परदे में अची वियो आहे, दां करे किरी पियो, बेहोश आहे बेहोश आहे। पोइ जीअं मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह कलाम थियो, अर्ज़ु के रब अरनी उनज़ुर इलैक, मुंहिंजा मौला दीदार पंहिंजो करा। ख़ुदा लन तरानी तूं ॾिसी न सघंदे, शर्त विधो ख़ुदा त इन जबल निहार जे इहे पंहिंजी जाइ ते करार में आयो त फसौफ तरानी पोइ ॾिसी कंदे। अल्लाह जो हिकिड़ो मामूली हल्के में हल्को नूर जो कतरो किरो जबल टुकड़ा टुकड़ा थी वियो। खर मूसा साहिका, मूसा बेहोश थी किरी पियो। कहिड़ो किसो हालत। हा सैयदना अब्दुल्ला क़ुर्बान वञास जॾहिं होश में आयो हथ मथे कयो, या अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कर, मूंखे नाबीन कर। अखियूं वयूं। मां हुन चयो अब्दुल्ला हिननि जहिड़ी का नेमत आहे अखियुनि जहिड़ी कान का, ये ख़ुदा खे चई तूं अखियूं ख़तमु करायूं। चयां दाए अखियूं करीम जे दीदार ला, ॿिन खे ॾिसी मां छा कंदुसि। इहा मोहब्बत ही, इहा निस्बत ही, इहो प्यार हो मिठा साईं। असां में छा आहे, कुझु बि न आहे। सॼो ॾींहुं पिच रही आहे। अरे हिकु अल्लाह त आहे, कहिड़ो अल्लाह जो मुल्क आहे। ख़ुदा वाहिद आहे, अहद आहे, ला शरीक आहे, कुल शइ क़दीर आहे। ही ज़मीन आसमान फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून, जंहिं बि शइ जो ख़ुदा इरादो कंदो आहे बसि हुकुम इहो आहे, कुन थी फ़यकून। सत ज़मीन आहे, समंदर, दरिया, अल्लाह अल्लाह, हीअ आसमान, कुर्सी, लोहो कलम, अर्शो अल्लाह। घणो वक़्तु लॻियो, कुल थी काइनात थी पई। ख़ुदा मालिक आहे, नबी खे बि ख़ुदा पैदा कयो आहे, नबी बि ख़ुदा जी मख़लूक आहे, पर तो जहिड़ी न आहे, मां जहिड़ी न आहे। नूरानी मख़लूक आहे, बेमिसल मख़लूक आहे। असांजे मिसाल नबी सां मिली कोन सघे थो। जिब्रील अलैहिस्सलाम सिदरतुल मुंतहा जेका रहण जी जाइ जिब्रील जी आहे, उते क़दम खे अॻिते हटाए थो, मुंहिंजो साईं अॻिते क़दम खे वधाए थो। उहो मलाक जंहिंखे ख़ुदा नूर मां पैदा कयो, उहो अॻिते वञी न सघे थो। जे वञे त मदीननि जो मोर वञी सघे थो। जॾहिं अर्श ते पहुता आहिनि त हज़ूर खे मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो यादि आयो आहे त हुकुम थियो, मूसा फ़ख़लौना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तवा। अॼु मां अलाह सां तो कलाम करे रहियो आहियां। जुती पंहिंजी लाह पहिरें उघाड़े थी। मूसा जुती लाथी। मुंहिंजो साईं जॾहिं अर्श जे मथां इरादो कयो त मां बि जुती लहियां, मूसा खां ख़ुदा लहिराई। हुकुम थियो ख़ुदा जी बारगाह मां, मुंहिंजा महबूब जुती न ला, मुंहिंजा मालिक मूसा खां लाराए थो, मूंखे पाराए थो। मुंहिंजा महबूब मूसा कलीम आहे, तू हबीब आहे। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्श मौला और। तो उन्हीं नबी जो उम्मती आहे जंहिंजा कदम अर्श खां मथे पहुता है, जंहिंजा कदम मथे पहुता आहिनि। जॾहिं त अल्लाह ताला मुंहिंजे हबीब जी दुआ इरादे खे नमाए, फलनो वले यन्नक क़िबलतन तरदाहा, हे नबी जो इरादो आहे, इन इरादे खे ख़ुदा नथो मोटाए। यादि रखो
अव्वल वक्त इस्लाम में नमाज अला मुंह बैतुल मुक़द्दस नबी अलैहिस्सलाम जब नबूवत जो इज़हार फरमायो नमाज में इहा दुआ घुरियूं त हुकुम थियो मुंहिंजा महबूब पंहिंजे रुख खे फेरा तुंहिंजो इरादो हीउ आहे त उन वक़्तु सरकार नमाज़ में रुख मुबारक खे फेरे बैतुल्लाह ॾे मुंहुं कयो अॼु ताईं नबी जी इहा सुन्नत आहे जे नबी साईं बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे हा दुआ न घुरे नमाज़ में अर्ज़ु न करे हा त असांजो मुंहुं हेॾे हुजे हा त महबूब साईं जन अलाह जा प्यारा नबी जॾहिं अर्श ते पहुता त मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा जुती लहराए थो नबी साईं को पढ़ाए थो हे केॾो न आला शान केॾो न आला इन ज़ात में का चुक हूंदी ॿुधायो न मुंहिंजा साईं हूंदी का चुक न हथरा सभई खणो हाओ या न हाओ या न जेको न खणे मां ॾियानोसि मुबारक असांखे आहे तव्हां यार जो शान ॿुधी उन शान जो इक़रार कयो आहे इनशा अल्लाह ताला इहो ख़ैरु तव्हांखे दुनिया में भी खुदा अता कंदो सकरात में भी अता कंदो हशर में भी अता कंदो उम्मीद आहे तव्हां महबूब जे आगोश में हूंदो नबी साईं जे भाकुर में हूंदो दुनिया में जीअं दिलि तां यार खे नथा लाहियो यार खे यादि कयो था यार जा फज़ीलतूं बरकतूं बयान ॿुधो था कंदा रहो था पिया उम्मीद आहे इहे बंदा क़यामत जे हारे मुंहिंजे दिलबर खां परे न हूंदा छो त फरमायो दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत अबू उन सां गॾु आहे जे अॼु हिन वक़्त तोखे सरकार जी सची मोहबत आहे त मुंहिंजे नबी खां परे न मुबारक तोखे आहे हाणे दुआ घुरो अल्लाह पाक सभिनी जा अचण क़बूल आमीन अल्लाह पाक गुनाहनि जी माफ़ी मिले आमीन अल्लाह पाक असांजे औलाद खे साहिलियो करे आमीन नबी करीम जो वास्तो विसी हथ मथे खणो पंहिंजे दिलि जूं मुरादूं मालिक खे पेश कंदा रहो इनशा अल्लाह ताला अॼु हिन मैदान मां को ख़ाली न वेंदो पंहिंजूं झोलियूं भरे वेंदो हिन आजिज़ लाइ दुआ घुरो वॾा मसइला आहिनि वॾा ॿार आहिनि जे नथो अचां त छा दुख सॼो ॼाणो जमात जा ओचितो हालत पैदा थी पई आहे ॾाढी हिन वक़्तु तमामु मां ॾुखे हाल में ॿियो हुजे न त हिन वक़्तु ई कमर पहुची वञे पर ईअं ख़ुदा न कंदो तव्हां सां निभाईंदुसि मां निभाइण वारो आहियां हीअ महफ़िल मीलाद मुस्तफ़ा शान अहल बैत कांजो शान अहल बैत हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मक्कतल मुकरम खां हिजरत फरमाए मदीना तैयबा में तशरीफ़ थिया आहिनि थोरे वक़्त खां बाद जोक दर जोक माण्हू ईंदा रहिया अंसार हैरान थी विया साण त कुझु न हूंदो अथव किथां थो खाराए पाण मशवरो कयूं त असां बि कुझु खणी ख़िदमत में पहुचूं हस्बे ताक़त सुभाणे ते गॾिजी हर कंहिं सलाह करे जो कुझु खणी ख़िदमत में आया या रसूलल्लाह इहे असांजो हक़ ई नज़र आयो क़बूल थियो साईं न हाओ कई न कई वही नाज़िल थियो कुल्ला असअलुकुम अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ईअं फिल कुर्बा हा कुल्ला ला असअलुकुम अलैहि अजरन मां को अजूर जी घुर कोन कया थो अजूर जी तलब न आहे अजूरो मुंहिंजो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यारु रखो मुंहिंजे अज़ीज़नि सां प्यारु रखो नबी जे क़रीबनि ते घणा कौल आहिनि पर कभी कौल इहो आहे त आले अली आले फातिमा आले हसन आले हुसैन आले अकील आले अब्बास वरी उन्हनि जी आल वरी उन्हनि जी आल त अॼु ताईं उन्हनि जी आल मौजूदु आहे त तव्हांखे हुकुम इहो थियो क़ुर पाक मां ख़ुदा ॾियो त नबी जे आल सां प्यारु रखो हर सैयद सां प्यारु रखो अरे चाहींदो थींदो मक़सदु थींदो सैयद को थी न सघे थो इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुंहिंजे क़रीबनि सां प्यारु रखो क़रीबनि सां मोहबत रखो अॼु ॾिसूं था ॾुख थो पहुचे कांजी आल आहिनि कांजा बचड़ा आहिनि हा कांजा जाया आहिनि अली त नबी खे सभिनी खां क़रीब आहे साईं अब्दुल्ला जो फर्ज़ंद अली अबू तालिब जो बि इनकार आहे किन बंदनि जो पर ग़लति ॻाल्हि आहे हा जंहिं अम्मा जे पेट में अली हुजे छा
उन जो बचिड़ो ईअं हूंदो ग़लति ॻाल्हि आहे बेठा किसो ड्रिघो आहे नथो इन पासे हलां अब्दुल्ला नबी जो वालिद अली ऐं नबी साईं पाण में न सौट तमामु वेझा क़रीब त नबी जी कराबत आले अली आले फातिमा आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफ़र आले अब्बास उन्हनि जी आल वरी उन्हनि जी आल जेका अॼु ताईं आल इहा आल में आल मौजूदु आहे इहे सैयदनि इन लाइ हुकुम आहे क़ुर करीम में त इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मगर मुंहिंजे क़रीबनि सां अज़ीज़नि सां प्यारु इन क़ुरबा ते मुख़्तसर तफ़सीर ॿियनि में लिखियो आहे पर कवि कौल इहो आहे त आले अली का मामूली हस्ती न आहे अली आहे जॾहिं अली साईं अम्मा जे पेट में आहे ॼायो आहे त शहर जा माण्हू ॾिसण आया आहिनि अखियूं ॿूटला आहिनि अली अखियूं नथो पटे हर को नाबिन चई मोटे थो जॾहिं 90 साल आया अली जे साम्हूं बीठा त अली अखियूं पटे सरकार जे पाक चेहरे ते जेसिताईं साईं जन बीठा हुआ अली तकींदो रहियो दीदार कंदो रहियो साईं विया अखियूं जॾहिं अली सम्झ जहिड़ा थिया त हज़ूर साईं पुछेसि थो बचा जॾहिं तूं ॼाए अखियूं तुंहिंजूं ॿूटला हूं जॾहिं मां आयुमि त अखियूं पटे मुंहिंजे चेहरे ते तूं ॾिठो साईं मां अम्मा जे पेट में ख़ुदा खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला जंहिं वक़्तु मां अम्मा जे पेट मां निकिरां त पहिरीं नज़र मुंहिंजी मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे ते पहुचे ही अली आहे अली जो इल्मु आहे ऐं मादरज़ाद वली आहिनि अहिड़ा हिन उम्मत में केतिरा थी गुज़रिया मादरज़ाद वली कद अफ़लह मन तज़क्का उहो कामयाब हुयो उहो मुराद खे पहुतो जेको पाक थियो पाकाई कसबी आहे पाकाई वाबी आहे पाकाई अतई आहे वाबी पाकाई ॼमंदे ॼाम कसबी कम ते मौक़ूफ़ नेकी ते मौक़ूफ़ ऐं अताई कामिल ज़ात जो केर बि हुजे पर अक़ीदो सचो हुजे सचो कामिल पीर हुजे मां तव्हांखे अलाह और निशान ॿुधायां अमरटन साहिबनि जी सोबत में माण्हुनि में छा नकुरो पहुतो हीउ जेको हिन वक़्तु रंग फिरी वियो आहे त हज़रत साईं खां बाद में उबैदुल्ला सिंधी जेको मशहूरु कटर हो उन खां बाद हिन तारीख़ हलाई असांजे सुनत जमात जा सादा माण्हू अलाह खे ईअं मंज़ूरु हो अॼु इहे ख़्याल इहे रदा थी पिया आहिनि अरे अलाह सां केरु शरीक कंदो ख़ुदा हिकु वाहिद अहद ला शरीक ख़ुदा जो को शरीक कोन्हे को नबी बि ख़ुदा जो शरीक न आहे नबी बि ख़ुदा जो बंदो आहे हर पैगंबर इहो आवाज़ ॾिनो ईसा अलैहिस्सलाम नबी ख़ुदा जो आहे अलाह जो प्यारो आहे जॾहिं बीबी मरियम बचिरो ॼणियो हंज में खे हाणे छा करे ख़बर त कंहिंखे कान्हे का त कुदरत जी तरफ़ रूह फूकियो हुयो बचो पेट में थी वियो आख़िर घर खणी आई आहे माण्हू अचे मिड़िया बीबी हे छा कई न तुंहिंजो भाउ अहिड़ो न फलाण पीउ तुंहिंजो अहिड़ो हे छा कयो थी अम्मा खे लाजवाब कयो इशारो हुकुम थियो बीबी इशारो ते ले इशारो इन बचे ॾे बच्चा जवाब तूं ॾे पंहिंजी पाकाई बयानु कर मुंहिंजी पाकाई बयानु कर त उहो ॼमियल बचिरो नओं ॼावल बचिरो हिकु कलाक जो अम्मा जे पेट मां आयल बचिरो छा थो चए काल इन्नी अब्दुल्लाह मां अलाह न आहियां अलाह जो बंदो आहियां आतानी अल किताब वजअलनी नबिया ख़ुदा मूंखे किताब अता कयो आहे इंजील ख़ुदा किताब ॾिनो आहे मूंखे ख़ुदा नबूअत जो ताज सर ते रखियो आहे मासूम बचिरो हिकु कलाक जो ॼावल ईंदड़ ख़बराने जेको अन क़रीब अचण वारो आहे नबीअ ते कलमो पढ़ंदो हिन उम्मत में शामिल थींदो उन जाइ बि रोज़े अतर में छॾियल आहे अॼु ताईं उहो
ईंदो जेको नबी ते कलमो पढ़ंदो उन खे एॾो इल्मु आहे ॼमण सां ईंदड़ ख़बरां ॿुधाए पर मुंहिंजो साईं जेको ईसा जो बि नबी आहे हुनजो बि इल्मु वसी आहे न आहे चवनि था हे इल्मु न आहे हीअ ख़बर न अरे चिब तोखे कहिड़ी ख़बर तूं नातो नबी सां लाइ रखो अॻो तोखे ॿुधायो न फ़क़ीरनि मां बि चैलेंज थो ॾियां 8 ॾिहाड़ा दरूद शरीफ़ सिक सां ॿिनि जो टाइम थिए उथ तहज्जुद नमाज़ पढ़ मन सल्ला सलात तहज्जुद अना ज़ामिन लहू जन्नत जंहिं तहज्जुद नमाज़ पढ़ी मां जन्नत जो ज़ामिन आहियां पोइ हथ में सिक जो सॻो खण तस्बीह खे चोर सिक सां साईं जो सलात पढ़ जे इन 8 ॾींहंनि में कुर्ब न थिए त अचे ॻोठ में मूंखे तो नोरा पइजी ख़ुदा जे फज़ल सां हिन जमात में काफ़ी इहे कर्म थिया आहिनि मां अमरुटनि जा किताब तव्हांखे ॾेखारियां हथ अखर लिखियल किताब दस्तख़त लिखियल फारसी में अरबी में उर्दू में न आहिनि सिंधी में केतिरियूं बुज़ुर्ग जूं नातियूं आहिनि नबी खे हाज़िर नाज़िर करे पुकारे थो तूं सदाईं तो अमरोटी अड़े पंहिंजे मुर्शिद खे तूं गिलारो करें थो अमरोटी साईं नबी ते आशिक़ हो नबी जी मोहबत ही नबी जे मोइज़ात कमालात जो क़ाइल हो अल्लाह अल्लाह हर ॻाल्हि मञण वारो हो पंहिंजे सचनि ग़ुलामनि खे नबी साईं बि सोना सबक़ सेखारिया अॼु मीलाद खे माण्हू हराम सम्झनि था छा में हराम आहे कुते चटियो अड़े ॿिले चटियो हा मोमिन कलमे वारो साईं जी सिक में जो कुझु करे त जाइज़ ई जाइज़ आहे त ही मीलाद उन्हनि खे नसीब थींदो जिन जे दिलि में कलमे जो सचो रंग आहे ज़बानी कलमो त हर को पढ़े पर दिलि वारो कलमो जेको पढ़ंदो वेंदो त दिलि खे रंग लॻंदो वेंदो हिते बि आबाद हुते बि आबाद दोस्तो दुआ घुरो मौत मथे जे मथां बीठो आहे अल्लाह खे बकाव आहे इंसान जो दुनिया में अचे थो अचण जे लाइ जो आयो वियो त वरी मोटी न आयो काॾे अम्मा वई काॾे अबो हुयो काॾे भाउ हुयो काॾे भेण हुई काॾे अज़ीज़ विया काॾे दोस्त विया कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मर मुक़ामनि जो वारीअ संदो कोट अॼु अॾींदे कोतिरो कुझु न आहे अदा कुझु न आहे उहो समर ठाहे उहो समर ठाहे जेको सकरात में कमु अचे क़बर में कमु अचे हशर जे ॾिहाड़े कमु अचे दुआ नबी साईं घुरी आहे हशर जे ॾिहाड़े त नबी पाक जो वास्तो वठी राति जे पोएं वक़्त में रोई दुआ घुर इनशा अल्लाह राणो तोखां राज़ी रहंदो हथरा मथे खणो सभई नबी जो वसीलो वठी मिठे अलाह खे सॼो अलाह खे वॾायो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद النبي الأمي الطاهر المطهر وعلى آله وسلم اللهم صل على سيدنا محمد على آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم اغفر لنا قبل الموت اللهم اغفر لنا قبل الموت ورحمنا عند الموت ورحمنا عند الموت ولا تعذبنا بعد الموت ولا تعذبنا بعد الموت ولا تحاسبنا يوم القيامة ولا تحاسبنا يوم القيامة إنك على كل شيء قدير اللهم اغفر لي وارحمني اللهم اغفر لي وارحمني وتب علي إنك أنت التواب الرحيم إنك أنت التواب الرحيم اللهم يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك ثبت قلبي على دينك يا قاضي الحاجات يا مفتح الأبواب ويا مسبب الأسباب حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم مولاي करीम ए कायनात जा ख़ालिक मालिक माबूद मक़सूद सदके पंहिंजे शान जे हिकिड़ाई जम जा मौला मदीने वारा साईं जम हावे असांजे हाल ते रहम फरमा गुनाहनि जी असांखे माफ़ी मिले ए वक़्तु क़बूल फरमा जिन बदन हिन राह में क़दम रखी मुंहिंजा मौला
राह में ख़र्च कया आहिनि ये ख़िदमत कई आहे मुंहिंजी ख़िदमत खे क़बूल फरमा हर मोमिन जी हिफ़ाज़त थी आलम इस्लाम जी हिफ़ाज़त थी असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त थी न असांखे दुनिया खपे न दौलत खपे इहो ज़िम्मो त रब जे मथां आहे जंहिं तो रब पैदा कयो आहे ॾींदे में ज़रूरु असांखे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जो इश्क अता कर मोहबत अता कर असांजी निस्बत पंहिंजे दिलबर मदीने जे मोहर सां आमना जे लाल सां बतूल जे बाबे सां हसनैन करीम जे नाने सां आख़िरी दम ते क़ाइम ऐं दाइम रहे अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल आफ़ियत वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरा फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरा सभई चओ आमीन फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरा वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिन नार मुंहिंजा मौला असांजे पलब में पाई कान्हे का असांजी पूरी कान पवंदी मुंहिंजा मौला असांजी हालत रहम फरमा पछाड़े जी पार थी पोयों वक़्तु आहे मुंहिंजा मौला जबल जामी जो छॾे वियो मुंहिंजा मौला मौत क़बर छॾे रही आहे मौत मथे जे मथां बीठो आहे असांजी झोली ख़ाली आहे असांजा पलव ख़ाली आहिनि असांजी हालत रहम फरमा असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी पार थी असांजे मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा आहिनि सरकार जो निज़ाम आहिनि सरकार जो कानून आहिनि गुनहगार बेकार आहियूं असांजे हथ मथे कनि असांजो दर्द ते दाहूं अॼु असांजूं आहूं अॼु असांजूं फरियादूं मदीने टीम में पहुचा मदीने जे मोर वटि पहुचा हसनैन करीम जे नाने वटि पहुचा मुंहिंजा मौला असांखे महरूम न कर असांखे मक़बूल कर असांजी हालत रहम कबला मां गंदे बंदे जी पार थी बुरे बेकार जी पार थी इन सभिनी ग़रीबनि जी पार थी आलम इस्लाम जी पार थी हथ क़बूल कर मुंहिंजा मौला तुंहिंजे कुर्ब जे खज़ाने में का कट कमी कान्हे का जे करम कने फज़ल कने बाज कने अता कने करे सघे थो मुंहिंजा मौला या हय्यू या क़य्यूम बेरहमतिक अस्तगीस या हय्यू या क़य्यूम बेरहमतिक अस्तगीस सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सैयदना व महबूबना व महबूब कुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहाबिही अजमईन आमीन बिजाह सैयदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन उन्हीं प्यारे सोने जो वास्तो थी जेके तो आलमीन रहमत करे मोकिलियो आहे मुंहिंजा मौला असांजा हथड़ा ख़ाली थी असांजूं झोलियूं ख़ाली थी असांजे दिलि में इश्क जो उजालो पैदा कर मुंहिंजा मौला बदकार हूं बेकार हूं गुनहगार हूं सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सैयदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहाबिही अजमईन आमीन बेरहमतिक या अरहमर राहिमीन। हिकु मिनट वेह को बि न थिए हिकु मिनट दोस्त दुआ थी आहे हाणे सभिनी खे अर्ज़ु आहे सरकार ते सलाम पढ़ूं था हा सलाम पढ़ूं था उथी बि सलाम पढ़ो मुसलमान थींदा नवा आया आहिनि मुसलमान हिकु मिनट हिंदू मुसलमान थींदा अचो न मथे चढ़ी चढ़ हिते काथे वेठा देख उथी बि हाणे मानी सां मानी सां त पढ़ो अबा वेहो हे नवा मुसलमान थींदा वेहो तव्हां क़ौम जा केरु आहियो तव्हां क़ौम जा केरु आहियो शायदि कहिड़ा तव्हां शायदि को मुसलमान आहे दस्तावेज़ आहे मूंखे दस्तावेज़ ॾियो सही हाणे मां दिलि में पढ़ वे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि ताला वल बास बादल मौत अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ला इलाहा इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अस्तगफिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्ले ज़म्बिन व अतूबु इलैहि आमीन। मुझा मौला इन बाने के तौफीक रहे इस्लाम ते कायम दाम रहे। मुझा मौला पछाड़ी तैं कुफर न मोटे तू मुहाफ़िज़ा तू हाफ़िज़ा सभिनी जे हाथ रहो फरमा। शुरू को ना करे अजीज दोस्तों